अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में भलीकार आऊँ मैं मासागर नाजिया मीर। नाज़रीन DGISPR अहम प्रेस कॉन्फ्रेंस कया है। प्रेस कॉन्फ्रेंस में मुख्तसंदनी चवण हो तो अज़म इस्तेकाम फौजी ऑपरेशन न पर दहशत गर्दी के खिलाफ मुनज़्ज़म मुहिम है। एक सियासी माफिया तकरारी बनाना चाहे पियो पर असीं उनके कामयाब थियण न ॾींदासीं। पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में DGISPR वाज़े लफ़्ज़नि में इहा ॻाल्हि कई आहे त 9 मई जी रिथाबंदी कंदड़ तोड़े सहूलतकारनि खे जेकॾहिं ढिल ॾिनी वई त पोइ सॼे मुल्क में हिकु अनारकी वारो माहौल पैदा थींदो, हिकिड़ी ॾफेड़ पखिड़िजी वेंदी जेका पिणु असीं बर्दाश्त नथा करे सघूं। वरी की प्रेस कॉन्फ्रेंस में बनू वाक़े ते पिणु नाज़रीन DGISPR ॻाल्हायो आहे। संदन इहो चवणु आहे त बनू अमुन मार्च में हथियारबंद माण्हू शामिल हुआ। मार्च दौरान हिकु भित खे किरायो वियो ऐं राशन जो डिपू फुरियो वियो। वाक़े ते पाक फौज जो जेको रिस्पॉन्स हो उहो SOP ऑर्डर मूजिबि हो। नाज़रीन DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरी जो इहो पिणु चवणो हो त हिकु ॾींहुं बनू छावनी ते हमिलो थिए थो जंहिंमें 8 जवान शहीद थिया, जंहिं बाद ॿिए ॾींहं ते चयो वियो त अमुन मार्च कयो वेंदो। जथनि खे रोकणु फ़ौज न पर सूबाई हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। ब्रीफिंग दौरान DGISPR हिकु वीडियो बि ॾेखारी जंहिंमें पिणु ॾेखारियो वियो त हथियारबंद माण्हू नज़र अचनि था। उन समेत नाज़रीन जेके मुख़्तलिफ़ वाक़िया हिन वक़्तु थियनि पिया, ख़ासि करे जेको अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस जो जेको मुख्य एजेंडा नज़र आई उहो अज़्म इस्तेकाम ऑपरेशन खे वठी करे नज़र आयो ऐं उन हवाले सां मां सभिनी खे ॿुधाए त जेका हुकूमत आहे उहा पिणु उन हवाले सां APC जी ॻाल्हि करे थी त सभिनी धुरनि खे गॾिजी करे इन ते आणो आहे त हीअ मुल्क जी क़ौमी सलामतीअ जो मामिलो आहे जंहिं ते कंहिंखे बि कंहिं क़िस्म जो कोई इख़्तिलाफ़ न हुअणु घुरिजे। उन हवाले सां जेका मुखालिफ़त आहे उहा पिणु साम्हूं ईंदी रहे थी। अॼु कुझु ॿियूं डेवलपमेंट्स बि नज़र अचनि पियूं। गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मथां जेको पाबंदी वारो जेको मामिलो आहे उन ते पिणु वफ़ाक़ी काबीना जो हिकु अहम इजलास रिथियल हो। जेको इतला साम्हूं आया त उहो इजलास ओचितो मुलतवी कयो वियो आहे मसरूफ़ियतुनि सबबि ऐं हाणे उहो इजलास कॾहिं थींदो उन हवाले सां का ॻाल्हि वाज़े न थी आहे। हिन ॻाल्हि ते हुकूमत जो इहो चवणु आहे त पंहिंजे इत्तेहादनि सां असां मशवरो कंदासीं ऐं पोइ को हतमी फ़ैसिलो कंदासीं। उहो हतमी फ़ैसिलो थियो आहे न थियो आहे अञा ताईं उन हवाले सां का ॻाल्हि वाज़े कोन्हे। उनखां सवाइ आर्टिकल 6 ख़िलाफ़ कार्रवाई आर्टिकल 6 तहत कार्रवाई जे हवाले सां पिणु हुकूमत जो इहो चवणु आहे त उन ते असांजा जेके इत्तेहादी आहिनि थोरे जेके साथी आहिनि उहे समूरा हिकु पेज ते आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पंहिंजे रद्दमल में इहा ॻाल्हि करे थी। अॼु प्रेस कॉन्फ्रेंस बि साम्हूं आई। अव्हांखे हिन डेवलपमेंट जी बि ज़रूरु ॼाण हूंदी सुध हूंदी त PTI सेक्रेटरीट ते हमिलो थियो, छापो हयो ऐं उन रेड दौरान PTI जे तर्जुमान रऊफ़ हसन खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं इहो ॼाणायो आहे घरू वज़ारत त PTI मुल्क मुखालिफ़ प्रोपेगेंडे में मुलविस आहे। नाज़रीन समेत जेके ॿियूं डेवलपमेंट्स नज़र अचनि पियूं। अॼु हिकिड़ी ॿी डेवलपमेंट बि थी आहे। PTI बानी जेका GHQ वाॾो एहतजाज वारी कॉल वारो जेको समूरो मामिलो हो उनजो एतराफ़ कंदे चयो आहे त खेनि अहिड़ियूं रिपोर्ट्स हूं त खेनि गिरफ़्तार कयो वेंदो ऐं जंहिंखां पोइ हुननि अहिड़ो सॾु ॾिनो एहतजाज जो। इहे मुख़्तलिफ़ मामला आहिनि नाज़रीन। ईंदड़ जेको मंज़रनामो हूंदो उन ते उनजो तमामु गहरो असरु थियणो आहे इन्हनि सियासी डेवलपमेंट्स जो। हुकूमत छा पई सोचे ऐं जंहिं ख़िलाफ़ हीअ कार्रवाई थियणु वञे पई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ उन हवाले सां उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे, हू ईंदड़ ॾींहं जी उनजी स्ट्रेटजी छा हूंदी, हुकूमत छा पई सोचे ऐं अॼु जेका ॻाल्हि थी आहे त बिल्कुलु वाज़े चयो वियो आहे त 9 मई कंदड़नि खे थोरे सहूलियतकारनि रिथाबंदी कंदड़नि खे कंहिं क़िस्म जी का ढिल न ॾिनी वेंदी। उन ते पिणु तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ सां कराईंदसि। मूंखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि डॉक्टर सोहराब ख़ान सरकी साहब, मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि। मूंखां सवाइ वीडियो लिंक ते मूंसां गॾु नुसरत वाहिद साहिबा आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो सीनियर अॻवान आहिनि। वीडियो लिंक ते नून लीग जा सीनियर अॻवान आहिनि मियां अज़ीम साहब ऐं उनखां सवाइ नाज़रीन सीनियर सहाफ़ी तज़िया निगार एजाज़ महर साहब असां सां फ़ोन लाइन ज़रिए प्रोग्राम जो हिसो हूंदो आहे। सभिनी खे भलीकार, मां सभिनी जी महिरबानी मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो ॿियनि पैनलिस्ट जी इजाज़त सां। सोहराब साहब अव्हां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी ऐं कीअं ॾिसो पिया DGISPR प्रेस कॉन्फ्रेंस में वाज़े कयो आहे जेतोणीकि हुननि तमामु खुले ऐं बिल्कुलु जीअं चइजे त कैटेगोरिकली हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त असां कंहिं क़िस्म जी जेका ढिल हूंदी उहा न ॾिनी वेंदी, 9 मई कंदड़नि खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो। ज़रूरु इन ते बि कॉमेंट कयो। उन सां गॾोगॾु इहो जेके कुझु सवाल पैदा थियनि था त आख़िर सज़ाऊं छो न थी सघियूं। 1 साल खां मथे थी चुको आहे 9 मई खे। जेका ढिल जी ॻाल्हि कई पई वञे त ढिल सां मुल्क अंदरि अनारकी फैलिजी वई आहे, ॾफेड़ वारो माहौल मुसलसल फैलिजे पियो। उनजो ज़िम्मेवारु केरु आहे ऐं अञा ताईं बि जेकॾहिं सज़ाऊं न अची सघियूं आहिनि त उनजी ज़िम्मेवारी कंहिंखे ॾिजे। ॾिसो मां हिकिड़ी गुज़ारिश कयां तव्हांखे त हाणे जीअं तव्हां सवेर ॻाल्हि कई त PTI ते पाबंदी
जेकॾहिं ॾिठो वञे असूली तौर ते क़ानूनी तरीक़े सां त PTI ते ऑलरेडी उन ते पाबंदी आहे। PTI जेकी वरी ॿीहर जेके इलेक्शन कराई ऐं उहा जेकी इलेक्शन कमीशन में जेकी वरी उन्हनि दरख़्वास्त दायर कई, शायदि उहा बि उन्हनि जी रद्द थी वई। पहिरियों इहो सॼो प्रोसेस थी करे PTI जो वियो पंहिंजो हाई कोर्ट खां सुप्रीम कोर्ट बि उन फ़ैसिले खे माना क्लियर कयो त PTI इलेक्शन जेकी आहे इन जे करे न विढ़ी सघी, ऐं तव्हांखे पाण ख़बर आहे त पोइ इंडिपेंडेंट उन इलेक्शन कॉन्टेस्ट कई आहे। उन खां पोइ हाणे वरी जेको ॿिया जेके मसइला, जीअं तव्हां 9 मई वारो मसइलो आहे, असां कई दफ़ा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ चैनलनि ते तव्हां सां इहा ॻाल्हि हमेशह कंदा रहिया आहियूं त जेकी सियासत आहे उन में तव्हां पाण ॾिसो हाणे ताज़ो अमेरिका जे प्रेसिडेंट ते बि कातलाना हमिलो थियो, ऐं ठीकु आहे उहो हिकिड़ी शइ थींदी आहे। ऐं तव्हां पाण ख़बर आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे जुडिशल तरीक़े सां उन खे शहीद कयो वियो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत। ऐं उन खां पोइ उन जे बावजूदि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी पॉलिटिक्स जेकी आहे उहा हाणे का पुराणी कोन्हे, तमामु या तव्हांजे साम्हूं आहे। त उन्हनि कॾहिं बि जेके बि अहिड़े क़िस्म जूं तनसीबात आहिनि, चाहे उहे पुलिस हुजे, पैरा मिलिट्री हुजे या मिलिट्री हुजे या फोर्सिस हुजनि, उन्हनि ते अटैक न कयो आहे। ऐं बदकिस्मती सां हिते जेकी सूरत हाल आहे, जेकॾहिं को बि मामिलो थिए थो ऐं असां इहो ॾिसूं था त उहो मामिलो जेको आहे सॼो डाइवर्ट कयो वञे थो असांजी जेकी पाकिस्तानी फ़ौज आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु। हाणे त जेकी मां DG ISPR जी तव्हां जेकी ॿुधाई ॻाल्हि, ज़ाहिर आहे असां बि सियासतदान आहियूं, मां उनखे लाइव ॾिसां पियो हुयुमि, पाण बि मां थोरो किथे ॿाहिरि निकितल, त उन में वरी जेके हेठि कमेंट्स अचनि पिया उहे त कमेंट्स पढ़ण जहिड़ा बि न आहिनि, ॾिसण जहिड़ा बि न आहिनि। हाणे इहो सम्झ में नथो अचे त जेकी आहे एॾी कन्फंट्रेशन वारी जेकी सूरत हाल आहे उन में हिकिड़ी पार्टी ज़रूरु उहा PTI आहे, उन्हनि खे माण्हुनि वोट बि कयो आहे, पर बदकिस्मती सां जेकी उन जी क़यादत आहे उन खे शायदि उहा सोच न आहे या अलाए छा उन जो मक़सदु आहे त जेके बि मामलात आहिनि, चाहे जंगियूं थियनि, केॾा बि मामलात ख़राबु थियनि, पर अल्टीमेटली उन सभिनी ॻाल्हियुनि जो जेको निचोड़ आहे या तोड़ आहे उहो इहो आहे त वेही करे पाण में नेगोसिएशन करे अॻे वधिजे। ऐं हिन में जेकी सूरत हाल तव्हां पाण ॾिसो था, हिन में जेकी पाकिस्तान जे अंदरि अचे थी उन में वॾी हिकिड़ी मतिलबु हिकिड़ी डिवीज़न नज़र अचे थी। ऐं तव्हां बिल्कुलु सही मां तव्हांखे ॿुधायां, तव्हां वॾी ज़बरदस्त क़िस्म जी ॻाल्हि कई त उन में पोइ तव्हां पाण ॾिसो था उहा डिवीज़न इहा आहे जो हिकिड़ो हाणे जीअं तव्हां कोर्ट जो फ़ैसिलो आहे उहो त हाणे असां पाण पाकिस्तान पीपल्स पार्टी इहा चई चुकी आहे त असां क़तई तौर ते कंहिं बि पार्टी खे बैन करण जे हक़ में न आहियूं, पर असांखे पाण ख़बर आहे तव्हांखे त मां पाण जेकी आहे इलेक्शन कॉन्टेस्ट कई 2002 ऐं उन खां अॻु में असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तो 97 में मां कई, 93 में 88 ताईं जेको वरी पोइ तव्हांखे पाण ख़बर आहे त उन टाइम ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ते बैन लॻी वियो, जंहिंजे करे पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन ठही, जंहिंजो प्रेसिडेंट असांजो पंहिंजो मखदूम साहिबु हुयो। त इहे हालात त मुल्क में रहिया आहिनि। उहे दौर उहे हुआ जेके आमराना दौर आहे सुराब साहब, ऐं ही जेके दौर आहे ही सिविलियन गवर्नमेंट आहे जेका पाण आहे ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे, मुस्लिम लीग नून हुजे, जमहूरियत जूं दावेदार पार्टी रहियूं आहिनि। हिन अहिड़े वक़्त में जेका सूरत हाल आहे इनखे केरु इन जो ज़िम्मेवार ॾिसो पिया। मां नेगोसिएशन जी ॻाल्हि बि कई त वरी बि जेके सियासतदान आहिनि उहे डायलॉग जी ॻाल्हि कंदा आहिनि, नेगोसिएशन जी ॻाल्हि कंदा आहिनि। 1 महीने अॻु ताईं त ख़ुदि हुकूमत में वेठल जेका मुख्य पार्टी आहे मुस्लिम लीग नून बि इहा ॻाल्हि करे पई, आछूं बि थियनि पियूं, डायलॉग्स वारो माहौल जुड़े पियो, वरी ओचितो ई ओचितो हाणे ही पाबंदी वारी ॻाल्हि साम्हूं अचे पई। असल में ॻाल्हि इहा त हाणे ॾिसो न, हाणे सम्झ में नथो अचे, तव्हां पाण ॾिसो जनरली जेकॾहिं ईमानदाराना जेकॾहिं तजियो कजे, हाणे इहो जीअं ॾिठो वञे कोर्ट में त इहो केस ई न हो त माना को PTI खे बहाल कयो वञे, अहिड़ो त कोई इशू ई न हो। हुयो तव्हां ख़बर आहे सुन्नी काउंसिल जो केस ऐं लेडीज़ जी सीट जो केस, वरी उन में वरी अलाए सम्झ में न आयो त वरी जेको आहे जजनि वरी उहो उनखे PTI खे बि हिकिड़े लिहाज़ सां जेको आहे पंहिंजो रिस्टोर करे छॾियो ऐं उहे सीटां बि ॾेई छॾियूं। हाणे उहा इलेक्शन कमीशन जो हिकिड़ो फ़ैसिलो पंहिंजी जाइ ते, हाणे वरी हुकूमत जे उन ते उहा चए थी त इहो जेको आहे ग़लति थियो आहे।
हाणे अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि असां ॾिसूं था ॿुधूं बि था, वधीक असांजो दोस्त आहे तमामु पुराणो आहे एजाज़ मार साहिबु, उन ते बि तबसरो कंदो, ॿिया बि ज़रूरु सीनियर जेके आहिनि उहे बि तबसरो कंदा। पर मक़सदु चवण जो इहो आहे त उहा हाणे मतिलबु हिकिड़ो जेको आहे तव्हां फ़ैसिलो जेको आहे माना सम्झ में ई नथो अचे त अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो अची वियो आहे। उन खां पोइ जॾहिं इहो फ़ैसिलो आयो आहे त वरी उन खां पोइ हिकिड़ी जेकी आहे हक़ीक़त इहा आहे त डेड लॉक वारी पोज़ीशन जेकी आहे वरी जेकी आहे बहाल थी आहे। PTI जेकी पहिरियों ॻाल्हियुनि जे लाइ तयार हुई, उनखे अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो मिलियो आहे त उनखे हिकिड़ी हौसला अफ़ज़ाई थी आहे त असांखे PTI बि करे पई त हिन फ़ैसिले खां पोइ इहे जेके डेवलपमेंट्स नज़र अचनि पियूं जो वॾो लिंक आहे, गहरो लिंक आहे, जेको हीउ फ़ैसिलो साम्हूं आयो आहे। ॿिया पैनलिस्ट बि मौजूदु आहिनि सोराब साहब, जेका मां ज़िक्र कयो पिया त बिल्कुलु फ़ैसिलो आहे मौजूदु, पर फ़ैसिले खे नज़रअंदाज़ करण जा कहिड़ा कॉन्सिक्वेंसिस थी सघनि था। जो हिन वक़्त ताईं इलेक्शन कमीशन बि को फ़ैसिलो न पई वठी सघे त करिणो छा आहे। रिव्यू जूं ॻाल्हियूं ज़रूरु हलनि पियूं इलेक्शन कमीशन ॾांहुं बि, हुकूमत ॾांहुं बि, पर हिन वक़्त ताईं जेको सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾिनो हो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे उहे सीटूं ॾिनियूं वञनि, उन ते बहरहाल हिन वक़्त ताईं अमल न थियो आहे। मूंसां गॾु मियां अज़ीम साहब आहिनि, नुसरत वाहिद साहिबान, एजाज़ महार साहब आहिनि। मियां अज़ीम साहब, आपकी तरफ आऊँगी। सोराब साहब को आपने सुना, अब हुकूमत के कंधों पर बड़ी जिम्मेदारी होती है बहुत सारे मामलात की, जाहिर है अब इत्तेहादियों को भी साथ लेकर चलना है, इन मामलात का जवाब भी देना है, जो सवालात उठ रहे हैं, जो कारकर्दगी आवाम के लिए है। मुझे बताइएगा, एक तो हमने देखा कि 1 महीने पहले तक मुज़ाकरात की बातें हो रही थी, डायलॉग की बातें हो रही थी, ये क्या हुआ कि अब वो मामला बिल्कुल चेंज हो गए और फिर अब हम सुन रहे हैं कि सिर्फ बैन या पाबंदी की बातें सुन रहे हैं? उसका भी जवाब दीजिएगा। फिर इस फैसले को सोराब साहब कह रहे हैं कि इस फैसले के बाद एक पोजीशन डेडलॉक वाली हुई है, और आज PTI के रहनुमाओं ने भी जो अपनी प्रेस कॉन्फ्रेंस की उसमें भी यही कहा है कि फैसले के बाद ही जो हुआ है सब कुछ, ये फैसले के बाद ही हुआ है। क्या कहेंगे आप? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखें नाजिया, मियां साहब की आवाज हम तक नहीं पहुंच रही। फैसले की जो बात थी जी, फैसला देखें, जब हुकूमत, कोई भी हुकूमत हो तो हुकूमत बेहतर हुकूमत की कारकर्दगी किस तरीके से होगी जब अदारे काम करेंगे। तो हुकूमत, ये जो जुडिशली का निज़ाम है या फौज है या और अदारे हैं, ये हुकूमत के बाजू होते हैं। अवाम को जो रिलीफ देनी है हुकूमत ने इन्हीं अदारों से देनी होती है। तो मुझे ये बताएं कि जो जुडिशली ने ये जो फैसला दिया है, सबसे पहले तो ये देखा जाए कि किस आर्टिकल के जरिए, किस कानून के जरिए, किस कॉन्स्टिट्यूशन के जरिए इन्होंने ये फैसला जो दिया है। एक बंदा उस केस के अंदर, ना उसकी कोई CM है, ना उसका कोई एप्लीकेशन है, ना वो पार्टी है। तो मुझे ये बताएं, उसको रिलीफ जो दी गई है, ये एक वाहद एक ये केस है पाकिस्तान के अंदर जो ख्वाहिश के ऊपर पूरा किया गया। तो अदालतों के अंदर किसी की ख्वाहिश के मुताबिक फैसला नहीं किया जाता, फैसला किया जाता है कानून को, आइन को सामने रख के, और फिर ये देखा जाता है कि हमने जो फैसला करना है इसका ये फैसला अवाम के सामने एक पब्लिक का डॉक्यूमेंट बन के जाना है। तो ये एक मिसाल बननी है सुप्रीम कोर्ट के अंदर, हम जो फैसला करने के लिए जा रहे हैं ये फैसला क्या दुरुस्त है या नहीं। लेकिन सुप्रीम कोर्ट ने जो साबका फैसले किए हुए थे, उन फैसलों की वजह से ये नौबत पहुंची है। जब बल्ले का निशान इनके पास आया था तो उस वक्त ये फैसला कर देते। उस वक्त 3-3, 4-4 दिन जो अदालत जो लगी हुई थी, उस अदालत में ये फैसला करते तो ये आज नौबत ना पहुंचती। तो सुप्रीम कोर्ट ने अपना इमेज बेहतर करने के लिए ये फैसला दिया है, लेकिन ये कानून और आइन के मुताबिक ये फैसला नहीं है। फैसले अगर इसी तरह के करने हैं सुप्रीम कोर्ट ने, तो ये तो एक पंचायती फैसला आप समझें कि एक पंचायत बैठी हुई है और पंचायत के अंदर 2 फरीक आए हैं तो एक तीसरे के हक में फैसला दे दिया। सुन के इस तरह सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट या दूसरी अदालतों में इस तरह के फैसले नहीं होते। हम सब आइन के पाबंद हैं, सुप्रीम कोर्ट भी आइन की पाबंद है। हर शख्स पाकिस्तानी, चाहे कोई गवर्नमेंट में है, चाहे कोई गवर्नमेंट से बाहर है, किसी अदारे का सरबराह है, सब के सब हम आइन के ताबे हैं, आइन के पाबंद हैं हम। तो मियां साहब, आइन में तो ये भी कहीं पर नहीं है कि जो इजाफी सीट्स हों, जो जायद सीट्स हों, वो अगर किसी पार्टी पर वो
फैसला नहीं हो पा रहा तो फिर किसी और पार्टी को दे दी जाए। आइन में तो ये भी कहीं नहीं लिखा हुआ। और मुझे साथ साथ ये भी ज़रूर बता रहे हैं कि ये जो आप कह रहे हैं कि फैसला इस हुकूमत को ले, लगता है कि इस फैसले के पीछे बहुत सारी चीज़ें हैं और फिर फैसले को हुकूमत कबूल नहीं कर रही, तो फिर ऑप्शंस तो मौजूद है हुकूमत के पास। आप लोग रिव्यू में जा रहे हैं, तो रिव्यू से पहले ये जो माहौल है ये तो किसी तौर फायदे में नहीं होगा, ना मुल्क के ना ही इदारों के, जो आप बात कर रहे हैं। देखिए, बात ये है कि ये जो आप बात कर रहे हैं कि कानून में किसी जगह पे ये नहीं लिखा हुआ कि सीटें उनको दी जाएं जिन्होंने वोट नहीं लिए, और कहीं पे ये भी नहीं लिखा हुआ कि सीटें इस तरह दी जाएं, तो ये किसकी गलती है? ये हम सब की गलती है। पार्लियामेंट में हमने कानून साजी नहीं की। बहुत सारी जगह पे जो पाकिस्तान का कानून है बहुत सारी जगह पे साइलेंट है, खामोश है। कोई एक आर्टिकल नहीं है ऐसा। आप जो 280 आर्टिकल हैं उसमें मैं आपको बता सकता हूं कहां कहां पे साइलेंट है। अब ये जो हम पार्लियामेंट के अंदर जाते हैं और जाके वहां पे कानून साजी 2/3 की अक्सरियत चाहिए कोई नया कानून बनाने के लिए, कोई अमेंडमेंट के लिए, तो मैं ये समझता हूं ये सारी चीजें पूरे मुल्क के लिए पार्लियामेंट के अंदर जो इस वक्त आजाद कैंडिडेट जो जीत के आए बैठे सारे मसले पार्लियामेंट के अंदर बैठ के हल करते हैं, नई कानून साजी करते हैं। जहां जहां पे पाकिस्तान का कॉन्स्टिट्यूशन साइलेंट है उसको हम देखते हैं, जहां पे अमेंडमेंट देंगे, फैसले पर अमल करेंगे, वो आएंगे तो फिर ही कानून साजी हो पाएगी। अब तो हुकूमत के पास वो 2/3 जो अक्सरियत थी उसका वो भी, उस पर भी सवालिया निशान है। मेरे साथ नुसरत भाई साहबा भी हैं, उनसे जान लेते हैं वो क्या कह रही हैं। नुसरत साहबा, आप क्या कहेंगी? डायलॉग की, मुज़ाकरात की बार बार पेशकश होती रही हुकूमत की जानिब से, पाकिस्तान तहरीक इंसाफ का मौक़िफ़ जो रहा वो सबके सामने है। अब जो सूरत हाल है और ये कहा जा रहा है कि मुल्क की मुखालिफ प्रोपेगेंडा हो, मुल्क की या कौमी सलामती के हवाले से मामलात हों, पाकिस्तान तहरीक इंसाफ का जो किरदार रहा है वो किसी तौर मुल्क दोस्त नहीं रहा, और ये पाबंदी के हवाले से जो हुकूमत कह रही है कि बड़ा एक मजबूत ग्राउंड मौजूद है पाकिस्तान तहरीक इंसाफ के अगेंस्ट, इस बुनियाद पर क्या कहेंगे आप? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बहुत शुक्रिया मुझे अपने प्रोग्राम में मुझे लेने का। देखिए, जो सबसे इम्पोर्टेंट चीज़ है ना इस वक्त, ये जिस फैसले की बात कर रहे हैं वो 554 का था, फिर उसके बाद वो बढ़ता बढ़ता 8 पे चला गया, फिर वो 11 पे चला गया तकरीबन। और जो नोट दिया है उन्होंने एक जज साहब ने, वो भी तकरीबन हम ही लोगों को सपोर्ट कर रहा था। तो मुझे ये बताइए, पहले किस आइन में लिखा हुआ है कि आप एक पार्टी से उसका निशान छीनें, उसके लीडर को आप कैद करें, और जो बाकी लोग हैं उनको आप आजाद कर दें, उनको किसी को बैगन, आलू, छुरी, कांटा, जूता, पता नहीं क्या क्या दे दें, और इस ख्याल से कि क्योंकि आवाम को तो हमने जान के जाहिल रखा हुआ है, वो तो अनपढ़ है, उसको पता ही नहीं चलेगा, और वो जाके या तो तलवार को दे देगी या तीर को दे देगी, व्हाटएवर जो भी हैं ये लोग, या नून लीग को दे देंगे। तो हुआ ये कि अवाम इतनी अवेयर हो चुकी है, खान साहब ने अवाम के अंदर इस कदर अवेयरनेस इनकलकेट कर दी है कि उन लोगों ने दिन रात फोन कर करके अपने अपने इलाके का उन्होंने पता किया कि हमारे इलाके में कौन है पीटीआई का जो लड़ रहा है, और इस तरह लोगों ने जाके वोट दिया। 5 बजे तक किसी को खबर ही नहीं थी, इनका ये था कि या बुरी तरह हारे हुए होंगे, लेकिन जब 5 बजे के बाद फॉर्म 45 आए तो इनके होश ठिकाने आ गए कि ये क्या हो गया, ये कैसे हो गया। और फिर जी वो गिनती बंद हो गई और आरडीएस बंद हो गया और फला हो गया और ढिमका हो गया और 47 हो गए। और आइन किस आइन की बात कर रहे हैं? ये बेईमानी से, चोरी से, 547 से ये इस वक्त हुकूमत कर रहे हैं, उस पर ये आइन की बात कर रहे हैं। आइन होता क्या है? इनको पता है कि आइन क्या होता है? इस तरह आप लोगों को ना सिर्फ ये कि आप बेईमानी से असेंबली में बैठे हुए, बल्कि जिसकी 1 सीट है उसको 5 रिजर्व सीटें दे दी, बाकी इनके बेइंतहा लोग चले आ रहे हैं जी रिजर्व सीट के ऊपर। क्यों? वो उस पर बिक रही थी क्या? जुम्मे में बिक रही थी, जिस तरह पुदीना और हरी मिर्चें पहले पुराने जमाने में दे देते थे मुफ्त में, इस तरह हो रहा था क्या कि आपने दबा के अपनी उठा के रख दी सारे रिजर्व सीट की खवातीन पे भर दी और पता नहीं किस किस को कर दिया, जिनका कोई नाम और निशान नहीं, जिनको कभी देखा ना सुना, क्योंकि वो हमारी सीटें थी। अब हम वो अपनी सीटें वापस लेना चाहते हैं, तो ये आइन को कुछ हो गया। क्यों आइन को कुछ हो गया भाई? हमारी नंबर 1 तो 45 के जितने एमएनए हैं, जिस तरह कराची के 21 एमएनए की सीटें हैं जो इन लोगों ने हत्याई हैं, एमक्यूएम को दिए, जिनके 200 और 400 और 600 वोट थे, वो सारे हमारे एमएनए जीते हुए जो इन लोगों ने उनको दे दिए।
वो सीटें हमें वापस मिलनी चाहिए और उसके बाद हमारी रिजर्व सीटें कराची से और सिंध से जाएंगी। लेकिन उसके बावजूद अगर सिर्फ पंजाब, केपी और बलूचिस्तान से हो जाता है तो भी हम 2/3 मेजॉरिटी से इस वक्त असेंबली में हो सकते हैं। लेकिन क्यों, हम तो आइन की बात करेंगे जिसको हुकूमत ये कहती है, हुकूमत का एक अपना स्टांस है और हुकूमत ये कहती है कि हम रिव्यू में जाएंगे इस पर, ये सारे मामला पर। बिल्कुल माजाम सुराब साहब, मुझे इस बात का जवाब दीजिएगा, ये जो अभी आपने सारी बातें कही कि मैंडेट, जी नुसरत साहब मेरा सवाल सुन लें असल में, जी नुसरत साहब मुझे इस बात का जवाब दीजिएगा, आप बताइएगा कि ये जो सारी बातें आपने की और ये पीटीआई का एक उसूली मौक़िफ़ रहा है कि मैंडेट पे चोरी हुई, मैंडेट पे डाका लगा, अब आधी सीट्स हमें सुप्रीम कोर्ट के फैसले के बाद मिल जाएंगी और इसके बाद जो हमारी जो दूसरी सीट्स हैं जो फॉर्म 47 और उसका जिक्र आप लोग कर रहे हैं 45 उसके थ्रू हमें मिलनी है, उम्मीद पर हैं। लेकिन इसका क्या ये मतलब होता है कि ये जो मुल्क के अगेंस्ट या मुल्क के इदारों के अगेंस्ट ये सारे मामलात हों, उसको आप कैसे जस्टिफाई करेंगे, पीटीआई कैसे जस्टिफाई करेगी? आज खुद एक एतराफ़ सामने आया कि जीएचक्यू के बाहर एहतजाज की कॉल दी गई थी पीटीआई की जानिब से, पीटीआई के ऑफिशियल अकाउंट से जो ट्वीट्स किए गए वो भी सबके सामने है। तो आईएमएफ को या किसी दूसरे इदारों को जो लिखा गया जो कुछ, ये इसका क्या जवाब है पीटीआई के पास? इसको कैसे जस्टिफाई, क्या इसकी कोई जस्टिफिकेशन बनती है, इसकी कोई लॉजिक जस्टिफिकेशन है पीटीआई के पास? साल की हिस्ट्री में क्या इस 26 साल की हिस्ट्री में कभी ऐसा हुआ है कि हम लोगों ने कोई तकलीफकारी की हो? खान साहब के जलसों में लाखों लोग होते थे और वो जितनी खामोशी से आते थे उतनी खामोशी से जाते थे। आज तक कभी ऐसा, अगर उन्होंने कहा था ना जीएचयू के बाहर जाके प्रोटेस्ट करना है तो प्रोटेस्ट पीसफुल था, उसमें ये नहीं था कि आप तोड़े। आप लोगों ने, आप कह रही, इन लोगों ने खुद इनकलकेट किए अपने वो तकलीफकार लोग, जो हम देख सकते हैं कि वहां पे जो उसका जिना हाउस जिसको ये लोग कहते हैं, एक्चुअली वो जिना हाउस नहीं है, वो जिना ने खरीदा किसी और की जानिब से एतराफ नहीं आया, खुद पीटीआई बानी की जानिब से एतराफ आया। यास्मीन की बार-बार आवाज आ रही है, बार-बार डॉक्टर यास्मीन की आवाज आ रही है कि मुझे अंदर कोई नहीं जाएगा, अंदर कोई नहीं जाएगा, तोड़-फोड़ कोई नहीं करेगा। लेकिन उसके बावजूद वो औरत जो कैंसर पेशेंट है, आज 8 या 14 महीनों से वो जेल के अंदर है, उसके अलावा बाकी अंदली उबास को क्यों रिहा कर दिया? नहीं तो जब इस किस्म की सिचुएशन का खदशा आता तो फिर कॉल दी क्यों गई? और खुद ये एतराफ बानी पीटीआई की जानिब से आया है। नुसरत साहब आपकी आवाज ठीक से नहीं पहुंच रही, हम कोशिश करें कि आपको हम बेहतर तरीके से सुन सकें ताकि समझ भी पाएं। सुराब साहब एड कंधों में मैं ये इसमें ऐड करना चाहता हूँ। बात ये है कि हम तो ये कह रहे हैं कि पहले जो फैसला था पीटीआई को नई बला निशान अलाट करने का, वो भी नहीं होना चाहिए था, हम सियासी लोग हैं। अच्छा, दूसरी बात ये है कि फिर अगर आप ये देखें ना, फिर अगर ये मसला आया तो आप सीटों से पहले ही आपको क्या ज़रूरत थी, सुन्नी काउंसिल में पहले ही सुप्रीम कोर्ट से रुजू करते, कहते हैं कि हमारे ये सारे इंडिपेंडेंट हैं। बताएं क्या करते हैं? रात के 11 बजे हमारी पार्टी क्यों 3 दिन होते हैं, 3 दिन होते हैं, आप उसमें पिटिशन दायर कर देते कि हमें वो एक समझ में नहीं आ रहा, जिस तरह ये मुल्क में फैसले आ रहे हैं और जिस तरह मतलब ये थोड़ा मतलब आप ये देखें ना, इसमें इशू आ रहा है, उसमें आप सुराब का जवाब कंप्लीट हो जाए फिर मैं आपकी तरफ आती हूँ। आपका जवाब किसी की बात समझ में नहीं आई। नहीं, मैं तो मेरी बहन, मैं मुखालफत नहीं कर रहा हूँ, मैं ये कह रहा हूँ कि आप ये देखें, आपने खुद एफिडेविट भरे, आप खुद गए, आपने कहा कि हम जो है सुन्नी काउंसिल में शामिल होते हैं। अब ये भी तो आप देखें, पूरी दुनिया देख रही है, सुन्नी काउंसिल में आप खुद गए, अभी फिर वो सुप्रीम कोर्ट, आपने वहाँ सुन्नी काउंसिल का केस रहा, सुप्रीम कोर्ट कह रही है नहीं अभी सुन्नी काउंसिल में नहीं, आप पीटीआई में जाएं। अब इस पे तो ये तो हो गए हुकूमती साइड के फैसले पर, हुकूमत पीटीआई का फैसला देखिए वहां जो पहले सियासी गलती हूं जेके पीटीआई वन गलती हूं, खुद पीटीआई के केतरे सीनियर लगवान के खराब करवा तो सियासी गलती थी। मैं दूसरा पर आपकी तरफ आती हूं, सुराब साहब का जवाब कंप्लीट हो जाए। मुझे बताएं कौन जानता था इससे पहले? अगर सुप्रीम कोर्ट कह रही है कि आप अपनी पार्टी में वापस जाएं तो उसमें क्या गलत है? वो सारे पीटीआई के ही थे ना, जब उन्हें आजाद कर दिया, जब उन्हें फेंक दिया तो उनके पास एक ऑप्शन थी कि हम इसमें चले जाएं। लेकिन जब इजाजत मिल रही है कि अपनी पार्टी में वापस जाओ तो अपनी पार्टी में वापस आएंगे, इसमें कोई जुर्म तो नहीं है। ठीक,
फेयर इनफ नुसरत साहबा, उस पर जवाब लेते हैं हम और हुकूमत का उस पर जवाब आया भी है, लेकिन मैंने आपसे एक और सवाल भी किया था कि इसकी कोई जस्टिफिकेशन है पीटीआई के अगेंस्ट कि अगर पीटीआई ये समझती है कि इलेक्शन के हवाले से उनके मैंडेट पर डाका डाला गया, ये सारे मामलात हुए, उनसे निशान छीना गया, तो क्या उसका ये जवाब बनता है या उसका मतलब ये होता है कि आप फिर पीटीआई वो पार्टी फिर मुल्क की कौमी सलामती या मुल्की इदारों के अगेंस्ट वो बोलना शुरू हो जाए? मेरी आवाज आप तक आ रही है नुसरत साहब? आप नुसरत साहब मेरी आवाज आप तक पहुंच रही है? नहीं, अब अभी आई है। जी जी नुसरत साहब, इसका जरूर रिस्पांस दीजिएगा कि आपने कहा कि मैंडेट जो हमारा था उस पर अब ये जो फैसला आया है हुकूमत को उस पर अमल दरामद करना चाहिए, लेकिन जो दूसरे मामलात हैं उसके हवाले से पीटीआई के पास क्या जस्टिफिकेशन है? कौन से मामला? मुल्की इदारों के अगेंस्ट, जी मुल्की इदारों के अगेंस्ट प्रोपेगेंडा। आज वजारत दाखिला का ये कहना है कि पीटीआई मुल्की मुखालिफ प्रोपेगेंडे में ना सिर्फ मुलविस पाई गई है बल्कि वहाँ से सबूत और दस्तावेज बहुत सारी चीजें ली गई हैं, ट्वीट्स वो वाले मौजूद हैं। वो अभी लेके गए हैं ना, आज दिन को ही सारा कुछ, वो टीवी की स्क्रीन्स भी ले गए हैं, उसके अंदर पता नहीं कौन से रिबूट छुपे हुए थे जो लेके चले गए या बॉम्ब छुपे हुए थे, हर चीज लेके चले गए। इनका ख्याल था इसलिए ये आज इसलिए हुआ है कि आज फॉर्म 45 के वो जो हलफ था ना, जो लोगों ने हल्फ जमा करवाया था कि मैं पीटीआई का हूँ, वो कागजात आज लेके जाने थे इलेक्शन कमीशन में। ठीक, तो उससे पहले उनके ऊपर हमला करके पकड़ लिया जी बैरिस्टर गौहर को भी और रऊफ हसन को भी, और वो कागजात लेके चले गए। जब वो कागजात लेके चले गए उसके बाद उनके पास और भी बहुत सारी ऑप्शंस थी, उन्होंने पूरा पीटीआई ऑफिस उखेड़ दिया। 14 औरतें इस वक्त गिरफ्तार हैं वहां पे, क्योंकि रिजर्व सीट की लोग अपने सीवीज जमा करवाने जा रहे थे 3-4 पूरे हफ्ते से। ठीक, तो अभी सब समझिए कि जो सब कुछ हो रहा है ये इसी बुनियाद पर है। 14 औरतों को पकड़ के ले गए। ठीक ठीक नुसरत साहब, ऐसी बात को ये आगे आप बढ़ाऊंगी। यकीन कीजिए कि हम लोगों ने बिल्कुल ठीक नुसरत साहब, पॉइंट टेकन। मियां आजिम साहब मेरी आवाज आप तक पहुंच रही है? आप हैं हमारे साथ? नाज़रीन राब्तो मुनक़िद थियो, कोशिश कयूं था मियां आजिम साहब सां बि राब्तो करण जी। सोराब साहब, हाणे ही पीटीआई त वाज़े मौक़िफ़ ॾे पई त सॼो कुझु जेको कुझु थिए पियो या थींदो उहो हाणे हिन फ़ैसिले खां पोइ ही समूरो माहौल थियो आहे। असांजे मेंबर्स मथां तमामु घणो दबाव बि आहे, उन्हनि जूं गिरफ़्तारियूं, उन्हनि जा छापा, ऑफिसिस मथां जेके छापा लॻनि पिया उहे बि हिन सिलसिले जी कड़ी आहिनि। इनखे हुकूमत वटि इन जो कहिड़ो जवाबु आहे? ख़ुदि पीपल्स पार्टी मौजूदु आहे हिन समूरे माहौल में। ॾिसो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो त मौक़िफ़ ॾाढो क्लियर आहे। असांजो मौक़िफ़ इहो आहे त जेकॾहिं कोई बि सियासतदान आहे त उन सां सियासी तरीक़े सां मुक़ाबिलो कजे। ठीकु आहे, असां जमहूरी माण्हू आहियूं, तव्हांखे पाण ख़बर आहे त 88 में हुकूमत मिली ख़तमु कई वई, 93 में हुकूमत मिली ख़तमु कई वई, उन खां पोइ वरी जेको आहे असांजो प्राइम मिनिस्टर यूसुफ रज़ा गिलानी उन खे हटायो वियो। उन जे बावजूदि असां उन सियासत कईसीं ऐं अॻे हलियासीं। हाणे तव्हांखे लॻे पियो त हीउ सियासी मुक़ाबिलो कयो पियो वञे? हाणे त इहो सियासी मुक़ाबिलो त तव्हां पाण ई एतिरो बार बार हुन खां पुछो त तव्हां इहा उन्हनि खे इहा ॻाल्हि कई। न न, मक़सदु आहे तव्हां उन्हनि खे इहो चयो न त मतिलबु मैंडेट जो मक़सदु इहो न आहे त तव्हां पाकिस्तान या पाकिस्तान जे इदारनि जे मथां तव्हां चढ़ी वञो ऐं उन खे ख़तमु करण जी ॻाल्हि कयो। पर सुराब साहब, हिते सवाल इहो बि पैदा थिए थो त ही जेको अॼु घरू वज़ारत ॼाणाए पई त मुल्की मुखालिफ़ प्रोपेगेंडा असांजा बाक़ाइदा सबूत दस्तावेज़ असां सेक्रेटरीट मां खणी आया आहियूं, इहा ॻाल्हि बि थिए पई त असीं ढिल न ॾींदासीं। अॼोके ॾींहं ते सुभाणे वारो इजलास मुलतवी थियो आहे, पर पोइ 1 साल जो इंतज़ार छो कयो? 9 मई खे 12 महीना गुज़री विया, जेकॾहिं फ़ैसिले सां ही शइ गंढियल नाहे त पोइ इंतज़ार छो कयो? तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश कयां, तव्हांखे हिकिड़ो टाइम हुयो जॾहिं हिते तव्हांजे ई प्रोग्राम में मां मौजूदु हुउमि। तव्हां हिते इहो जॾहिं उन डिप्टी स्पीकर जेको असेंबली टोड़े छॾी ऐं उन खां पोइ वरी एडवाइज़ करे छॾी प्राइम मिनिस्टर, वरी उन खां पोइ वरी प्रेसिडेंट असेंबली टोड़े छॾी। मां सम्झां थो त जनरल ज़िया वारा बि कुझु या इसाक़ ख़ान हूंदो जेके हूंदा फ़ौजी प्रेसिडेंट या जनरल, उहे बि या थोरो टाइम वठंदा। उन जे बावजूदि उन्हनि अलाए छा कहिड़ी आहे ख़बर न आहे, हिन मुल्क जे अंदरि जेको कानून जी वायलेशन बि कंदो आहे, केर बि हुजे इंक्लूडिंग मी या केर बि हुजे, जेकॾहिं उनजी वायलेशन कंदो आहे, अलाए कहिड़ी उन जी मंतक आहे, उन टाइम ते उन खे
उहो माना एक्शन न वरितो वेंदो। हाणे उन जो हाणे नतीजो सवाल त उथंदा जेकॾहिं हाणे फ़ैसिले खां पोइ ही कारवायूं बिल्कुलु, गिरफ़्तारियूं छापा बिल्कुलु, थींदा ऐं बिल्कुलु। सम्झो पिया त सवाल जस्टिफाइड आहिनि, ही ख़दशा बि जस्टिफाइड आहिनि पोइ त असल में जस्टिफाई पंहिंजी जाइ ते, पर मक़सदु इहो आहे त इहो मां त हाणे बि इहा ॻाल्हि इहा कयां थो त हिन मुल्क खे जेकॾहिं सही ट्रैक ते हलाइणो आहे त जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि हमेशह ॻाल्हि कई आहे उहे उन्हनि खे वेही करे ॾिसो इहे मामला थींदा आहिनि। अमेरिका जेकी आहे पोइ इलेक्शन अमेरिका जहिड़े मुल्क में उहा कंट्रावर्शियल इलेक्शन थी, तव्हां पाण ॾिठो त उन खां पोइ उन ते पार्लियामेंट ते हमिलो थियो, सुप्रीम कोर्ट ताईं मामलात विया, पर पोइ बि 4 साल गुज़री विया, वरी हाणे उहा इलेक्शन थिए पई। हिते असां वटि त सम्झ में नथो अचे। मां त पाण जॾहिं जाकू जो होश संभालियो आहे 30 साल थिया आहिनि, मां MP थियो आहियां, वज़ीर बि थींदो अचां थो। हिते त जेको आहे मसइलो इहो 12 महीना माना इहो अफ़रा तफ़री आहे। हुकूमत में जेके आहिनि उहे बि परेशान आहिनि, जेके ॿाहिरि आहिनि उहे परेशान आहिनि। त हाणे जेकी बि हुकूमत अचे थी उहे चवनि था त इहा नाजाइज़ हुकूमत आहे, इन कंहिं न कंहिं तरीक़े सां इन हुकूमत खे किरायूं, जीअं होश संभालियो आहे या सियासत में आहियूं। त हाणे इन में हिननि सभिनी जेके बि आहिनि कोड ऑफ कंडक्ट ठाहिनि। जीअं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कयो था त अहिड़ी ॻाल्हि आहे त तव्हां वेही करे तव्हां उनजी कानून साज़ी कयो, या जीअं मां तव्हांखे पहिरियों गुज़ारिश कई त अहिड़ा मामलात आहिनि जेकॾहिं हिननि जा इहे मामलात या ख़दशा हुया, हाणे सुप्रीम कोर्ट पहिरियों जेको फ़ैसिलो ॾिनो उनखे इहो पहिरियों फ़ैसिलो न ॾियणो खपे आहे। जेकॾहिं उनजो राइट हुयो PTI जो उनखे जेकॾहिं निशान ॾियण जो या पार्टी खे बहाल करण जो, वरी उन पंहिंजे ई फ़ैसिले खे पहिरियों जेको आहे उनखे चवनि थो ग़लति आहे, वरी हाणे वरी जेको इलेक्शन खां पोइ वरी उनखे वरी फ़ैसिलो ॾेई छॾियऊं। जॾहिं अहिड़े क़िस्मनि जा फ़ैसिला थींदा पोइ अलाए हाणे मूंखे सम्झ में नथो अचे त उनजो छा मक़सदु आहे। अहिड़े क़िस्म जा थींदा त पोइ उन में स्टेबिलिटी न ईंदी। स्टेबिलिटी न ईंदी, पर अव्हां चयो पिया त रुगो अहिड़े क़िस्म जा जेकॾहिं फ़ैसिला ईंदा स्टेबिलिटी, पर रुगो समूरो भार तव्हांजी स्टेटमेंट मां मूंखे लॻे पियो त जुडिशरी मथां आहे। मियां अज़ीम साहब बि कुझु अहिड़ी ॻाल्हि कई जुडिशरी मां, जेका अॼु 9 मई जब असां ॻाल्हाई उन में बि जुडिशरी मथां भार आहे त हू सज़ाऊं न पिया ॾियनि। इजाज़ मर साहब अस्सलाम वालेकुम, तव्हांखे भलीकार चवंदसि। प्रोग्राम में सोराब सरकी साहब, मियां अज़ीम साहब, नुसरत वाहिद साहब मूंसां प्रोग्राम में मौजूदु आहिनि। PTI ॼाणाए थी त पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन थिए पई, भरपूर नमूने सां असां ख़िलाफ़ु थिए पई ऐं हीउ सिलसिलो तेज़ थियो आहे। ताज़ो जेको रीसेंट फ़ैसिलो साम्हूं आयो सुप्रीम कोर्ट जो रिज़र्व सीट्स खे वठी करे, हुकूमत ॼाणाए पई त मुल्की सलामती ऐं ही समूरा मामला मुल्क मुखालिफ़ प्रोपेगेंडा हाणे PTI खे बर्दाश्त करणु वस खां ॿाहिरि थी वियो आहे। सर टाइमिंग बि साम्हूं अचे पई, समूरा मामला कीअं ॾिसो पिया सूरत हाल खे? ज़ाहिर आहे त बज़ाहिर जेको हुकूमत ते ज़िमेदारी वधीक हूंदी आहे अपोज़िशन जी भेट में, ऐं हुकूमत खे जेको आहे बुर्दबारी जो मुज़ाहिरो करणो हूंदो आहे। पर हिन केस में ईअं थो लॻे त अदालती फ़ैसिले खां पोइ हुकूमत जेको आहे त उहो चिड़ी पई आहे ऐं कावड़ में अची अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं बि कयूं आहिनि, फ़ैसिला बि कया आहिनि। ऐं हालांकि माज़ी हिन ॻाल्हि जो गवाह आहे त जॾहिं बि अहिड़े क़िस्म जूं शयूं थींदियूं रहियूं आहिनि, तव्हां ANP ते पाबंदी ऐं पीपल्स पार्टी खे टोड़ियो, मुशर्रफ जे दौर में पार्लियामेंटेरियन ठही, क्यू लीग ठही, काॾे वियूं उहे पार्टियूं? ॻाल्हि आहे त मक़सदु जेसिताईं तव्हां हिकिड़े नेचुरल प्रोसेस खे अंडू तव्हां न करे सघंदव लॉन्ग रन में, आर्ज़ी तौर ते त तव्हांखे खणी हुनजा फ़ाइदा थींदा। तव्हां कंहिं बि पार्टी ते पाबंदी हणी उनजी मक़बूलियत खे घटि करे सघो था, उनजा माण्हू टोड़े, फॉरवर्ड ब्लॉक ठाहे, अहिड़े क़िस्म जी शयूं माज़ी में बि थींदियूं रहियूं आहिनि। पर तारीख़ हिन ॻाल्हि जी शायद आहे त जन पार्टियुनि ते बि इहो ॾुखियो वक़्तु आयो। उहे पार्टियूं अॼु बि पंहिंजे उन ओज सां बीठियूं आहिनि ऐं जेके ऑफशूट निकिता इन्हनि मां, जेके वक़्त जे ज़रूरत मुताबिक़ नज़रिया ज़रूरत तहत उन्हनि इहे ऑर्गेनाइज़ कयूं, उहे सभु जेको आहे पंहिंजे मौत पाण मरी विया। त हाणे बि उनखां नतीजा मुख़्तलिफ़ त न हूंदा, पर उनजे बावजूद बि हुकूमत में वेठल माण्हू जेके आहिनि उहे जेको आहे त उहो बजाए उन माज़ी जे तजुर्बे मां सिखी ऐं जेके वक़्त जी हिकिड़ी हक़ीक़त आहे, ग्राउंड रियलिटीज़ आहिनि, उन्हनि खे तस्लीम करण बजाए उहे साॻा तौर तरीक़ा इस्तेमालु था कया वञनि। पर जीअं त टेक्नोलॉजी जे शोबे में एडवांसमेंट आई आहे, मीडिया में, सोशल मीडिया में जेतिरी क़िस्म जी शयूं एडवांस थियूं आहिनि, त हिननि जा तौर तरीक़ा जेके आहिनि उहे पुराणा आहिनि। त मां सम्झां थो त उहे हिननि खे हाणे कोन फवी सघंदा ऐं माण्हुनि में बि अवेयरनेस आहे। ऐं जहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसो त PTI खे UN जे सेक्रेटरी जनरल जेको आहे उन जे ह्यूमन राइट्स काउंसिल जेको आहे त उन्हनि इंडोर्समेंट ॾिनी त हिनजी जेको कंफाइनमेंट आहे उहा इलीगल आहे। ऐं पाकिस्तान जे जुडिशल निज़ाम जी जेका इंटरनेशनल रैंकिंग आहे
उनखे तव्हां ॾिसो त उन में बि जेको आहे त पाकिस्तान जे अदालती निज़ाम ते सवाल उथंदा रहिया आहिनि ऐं सॼी दुनिया में उथनि पिया त उहो अदालती निज़ाम जेको आहे उहो फरमाइशी प्रोग्राम ज़्यादा हूंदो आहे घणे भाङे ऐं कानून जे मुताबिक़ घटि हलंदो आहे त उहे हिकिड़ियूं इंटरनल फोर्सिस बि आहिनि उन में असांजे रियासत जा मुख़्तलिफ़ इदारनि जो रोल बि आहे ऐं ख़ुदि अदलिया पाण तव्हां ॾिठो त काफ़ी अरसे खां हाई कोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट लाहौर हाई कोर्ट उन्हनि जा जज शिकायतूं था कंदा रहनि त असां वटि मुदाख़लत थी थिए पई ऐं फरमाइशी फ़ैसिलनि जी असां खां डिमांड थी थिए पई त अहिड़े माहौल में शयूं अञा वधीक ख़राबु थींदियूं कॉम्प्लिकेट थींदियूं ऐं मसइले जो हल न निकिरंदो त मां सम्झां थो त रियासत जी वधीक ज़िम्मेवारी आहे हुकूमत जी वधीक ज़िम्मेवारी आहे उन्हनि खे ज़िम्मेवाराणो रवैयो अख़्तियार करणो पवंदो ऐं अहिड़े क़िस्म जा बयान ॾेई ऐं अमल करण सां सूरत हाल अञा ख़राबु थींदी उनजो को बहितरी मूंखे नथी नज़र अचे। ठीकु एजाज़ साहब जीअं मां चयो त बज़ाहिर त लॻे पियो त हुकूमत चिड़ में अची वई आहे हिन फ़ैसिले खां पोइ जेको माहौल असांखे नज़र अचे पियो पर हिकिड़ो अहिड़ो फ़ैसिलो कहिड़े वक़्त ते 1 महीनो अॻु हुकूमत ॻाल्हियुनि जी डायलॉग जी ॻाल्हियूं पियो करे 1 महीने खां पोइ जेको बैन जी ज़िक्र करे पई हुकूमत उन फ़ैसिले में न त इत्तेहादी उन्हनि सां गॾु बीठल आहिनि न त ॿियो को माहौल उन्हनि जे हक़ में नज़र अचे पियो त हीउ सोचियल सम्झियल फ़ैसिलो आहे तड़ तकड़ में वरितल फ़ैसिलो या मूंखे नज़र अचे पियो जेको हीउ समूरो माहौल आहे उन खां हिकिड़ी डाइवर्जन या टाइम बाइंग टेक्टिक आहे छा कीअं ॾिसो पिया हिन फ़ैसिले खे? इन जा घणा पहलू थी सघनि था हिकिड़ो त जेको पॉलिटिकली तव्हां ॾिठो त जेकॾहिं इहे सीटूं PTI खे वापसि मिली वियूं त उन खां पोइ गवर्नमेंट वटि जेको आहे उहो 2/3 वारी मेजॉरिटी कोन रहंदी ऐं जेके इत्तेहादी आहिनि ऐं जेके हुननि जो आइन में तरमीम जा प्लान आहिनि उहे सभु डावाडोल थी वेंदा ऐं उन में हिकिड़ो डेस्परेशन हुई त भई PTI जेको आहे हिकिड़ी सिंगल लार्जेस्ट पार्टी ऐवान जी उहा बणिजी वेंदी त अॻु में ई हिननि जे क्रेडिबिलिटी ऐं इलेक्शन जी क्रेडिबिलिटी ते सवाल उथनि पिया त नून लीग जी हुकूमत जॾहिं सिंगल लार्जेस्ट पार्टी जी हैसियत PTI खे मिली वेंदी त उहा सिचुएशन जेको आहे हिन हुकूमत जी जेका लीगल अथॉरिटी आहे या उनखे बि वधीक अञा नाज़ुक बणाईंदी ऐं अञा क्वेश्चन वधीक पैदा कंदी त इहे सभु शयूं आहिनि हिन जूं ऐं ॿियो इहो बि थी सघे थो त गवर्नमेंट जंहिं तरीक़े सां मूव कई उन में तव्हां ॾिसो महांगाई जो हिकिड़ो तूफ़ान आहे नई बजट में एतिरा टैक्सिस आहिनि रोज़ हर शहर में मुज़ाहिरा आहिनि माण्हू परेशान आहिनि त उन सॼे माहौल में थोरो अटेंशन डाइवर्ट वारी बि गवर्नमेंट खे थोरो उनजो मिली सघे थो फ़ाइदो त मक़सदु त हिन जा इलाही पहलू ऐं पासा आहिनि ऐं उन में गवर्नमेंट जी डेस्परेशन जेका आहे उहो पहलू बि थोरो वधीक थो लॻे। गवर्नमेंट जी डेस्परेशन जो पहलू वधीक नज़र अचे पियो कुझु ऐड कयो सुरभ साहब? एजाज़ साहब खां इहो पंहिंजे नॉलेज लाइ पुछंदुमि जेको फ़ैसिलो थियो आहे उन ते छा तबसरो कंदा हुआ जेको हिननि जो जेको मिलियो आहे कोर्ट ॾिनो आहे? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जेको पहिरियों फ़ैसिलो थियो उहो बि त को कानूनी कोन हुयो न कानून में का गुंजाइश कोन्हे ऐं तव्हां हिकिड़ो लॉ में का हिकिड़ो रस्तो हूंदो आहे न त लॉ में को अहिड़ो रस्तो कोन हो जेको इलेक्शन कमीशन ग़लति तशरीह करे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी ऐं ईअं बंदरबाट कई उहो कीअं थी करे सघे इलेक्शन कमीशन खे कहिड़ी अथॉरिटी हुई त हिकिड़ी लार्जेस्ट पार्टी आहे उन्हनि जी जेको आहे हैसियत तव्हां तस्लीम नथा कयो उन्हनि खे तव्हां नॉमिनेशन पेपर भरण नथा ॾियो उन्हनि खे तव्हां टिकट क़बूल करण लाइ तयारु कोन आहियो ऐं अहिड़े कंजेस्टेड माहौल में एटमॉस्फेयर में जेकॾहिं PTI इलेक्शन विड़ी आई आहे उन खां पोइ जेको आहे त हुननि खां बि ग़लतियूं थियूं PTI खां बि इलाही ग़लतियूं थियूं आहिनि त जेको नंढड़ी ॻाल्हि मामूली ॻाल्हि हुई त इंट्रा पार्टी इलेक्शन कराए जान छॾाइनि ऐं उन में हुननि कोताहियूं कयूं जंहिंजे करे ग़लती मथां ग़लती थींदी आई कुझु हुननि जे पार्ट ते हुयूं कुझु हुननि जे पार्ट ते हुयूं कुझु कंहिंजूं ख़्वाहिशूं हुयूं कंहिंजूं जेको आहे त मुख़्तलिफ़ ज़ोर ज़बरदस्ती बि हुई त इलेक्शन कमीशन हाणे जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो तस्लीम कयो फौरी तौर ते उहो कीअं कयो उन्हनि ते बि अञा ताईं बि दबाव त तव्हां न कयो पर उनजे बावजूद बि हुननि कयो छो त हू गिल्टी फील था कनि माज़ी में हुननि खां अहिड़ा कम ज़बरदस्त सां कराया विया आहिनि जेके कानून जी नज़र में शायदि जाइज़ न हुजनि त मुंहिंजो ख़्याल आहे उनखे तकड़ में इलेक्शन कमीशन जेको आहे उहो पंहिंजी किचियूं जेको गोगो कढियो आहे ऐं हाणे हुकूमत जे कंध में ॾिसूं त हुकूमत हाणे वई आहे हिनखे चैलेंज कयो अथई अपील में ऐं रिव्यू में बि त उन में अल्टीमेट मूंखे नथो लॻे त को अहिड़ो को हुकूमत खे फ़ाइदो थींदो जेके हेडाक जज रखण जी कोशिशि कई वई उन्हनि मां बि तव्हां ॾिसो त 50% जज उहे जवाबु ॾिनो हुननि त मक़सदु चवण जो त हिन मुल्क में
शयूं ख़्वाहिशनि मुताबिक़ वधीक थियूं थियनि पियूं, कानून मुताबिक़ नथियूं करण ॾिनियूं वञनि, पोइ उहे अदलिया में वेठल माण्हू हुजनि या ॿाहिरि माण्हू हुजनि, उहे सभु जेके बि स्टेक होल्डर आहिनि पॉलिटिकल गेम पूरे प्लान जा, त कंहिं महिल कंहिंजो पलड़ो भारी आहे, कंहिं महिल कंहिंजो पलड़ो भारी आहे। ठीक है जज साहब, वरी महिरबानी मुंहिंजी। नाज़रीन, जज साहब सां जी गुफ़्तगू मां ॿुधी समूरी सूरत हाल ते ऐं जेका उन्हनि ॻाल्हि कई त ॿिन्ही पासनि खां असांखे ग़लतियूं नज़र आयूं, पर ज़ाहिर आहे हुकूमत मथां समूरी ज़िम्मेवारी हुकूमत मथां हुजे थी ऐं हुकूमत मां ज़िम्मेवारी या बुर्दबारी एक्सपेक्ट भी कई वञे थी। मियां अज़ीम साहब, क्या कहेंगे आप इस सारी सूरत हाल में, जब ये तासुर बड़ा मजबूत होता जा रहा है कि हुकूमत खुसूसन इस फैसले के आने के बाद ये जो सारी डेवलपमेंट हुई हैं ये विक्टिमाइजेशन के सिवा कुछ नहीं, ये बड़ा तासुर मजबूत हो रहा है? देखें, बात ये है कि हम तो चाहते हैं कि पार्लियामेंट का जो सिस्टम है ये चलता रहे। हम तो ये चाहते नहीं है कि ये जो जमहूरियत है ये किसी तरीके से भी जिस तरह पहले होता रहा है उस तरीके से कोई और आके हुकूमत करे। मसला यहाँ पे ये है कि देखें, ये बात हम कंटिन्यू कहते आ रहे हैं कि आए, अगर ये भी पाकिस्तान का दर्द रखते हैं तो हम भी तमाम पार्टियां, तमाम अदारे बैठ के हमने तो मुल्क को उस बुरान से, माशी बुरान से, सियासी बुरान से और जो चीजें हैं, जो खारजी हमारे मामलात हैं, उन बुरानों से हम किस तरह निकल सकते हैं। हम उसी वक्त निकल सकते हैं जब अपोजिशन और इक़्तिदार और तमाम अदारे बैठ के सर जोड़कर बैठेंगे तो फिर इस मसले का हल निकलेगा। मसला यहाँ पे ये है कि अगर कोई शख्स ये अपनी जात में महदूद होकर या अपने वर्करों का माइंड मेकअप करके और सिर्फ यही बात करे कि जो मैं कहता हूं वो ठीक है, जो आइन कहता है वो गलत है, तो फिर उसका हल क्या पाबंदी है? उस पार्टी को बैन कर देना ही उसका हल है? देखें पार्टी, हम किसी सियासी पार्टी के ऊपर कोई पाबंदी नहीं लगा रहे। देखने ये जा रहे हैं कि क्या ये सियासी पार्टी मुल्क दुश्मन है या नहीं है। अगर ये मुल्क, देखें, हमने तो एक रेफरेंस सुप्रीम कोर्ट में भेजना है, सुप्रीम कोर्ट फैसला करेगी कि ये इस पार्टी के ऊपर बैन लगना चाहिए या नहीं लगना चाहिए, क्या ये पार्टी मुल्क दुश्मन है या नहीं है। मियां अज़ीम साहब, देखने से पहले ऐलान कैसे आ गया? यही तो बात तो आपके इत्तेहाद ही कह रहे हैं। पाकिस्तान पीपल्स पार्टी बड़ी करीब है इस सारे हुकूमती इत्तेहाद में, उनका बड़ा अहम किरदार है। वो ये कह रहे हैं कि मशावरत से पहले ऐलान, और फिर ये बात हुई कि ऐलान के बाद अब कहा गया कि इत्तेहादियों से बैठकर मशावरत करेंगे। आप कह रहे हैं कि पहले अभी तो हमें देखना है कि ये मुल्क दुश्मन है या नहीं है, तो फिर से पहले जब ये बात देखी ही नहीं गई, प्रूव ही नहीं हुई, तो उससे पहले ये पाबंदी की बात, पाबंदी का ऐलान बात भी नहीं, तो वो ऐलान कैसे हो गया? देखें, बात ये है कि हम हुकूमत में हैं, हम ज्यादा बेहतर समझते हैं कि क्या होना चाहिए। हमने अपना माइंड ओपन किया, हमने अपना माइंड ओपन करके हमने, जाहिर बात है, फिर उसके बाद तो जो मशावरत का प्रोसेस था उसको, जाहिर बात है, उसको तो शुरू करना है। लेकिन हमने कौम के सामने ये बताया कि हम ये करने के लिए जा रहे हैं, हमने बताया और करने के लिए जा रहे हैं, तो उसका मशावरत का जो प्रोसेस है वो बिल्कुल हमने करना है, उसके बगैर इम्प्लीमेंट नहीं हुआ। तो ऐसा देखा गया मियां साहब कि मशावरत पहले होती है, मशावरत वाला जो फेज होता है वो तो पहले होता है, और उसके बाद ऐलानात या कौम को बताने वाला मामला तो फिर बाद में होता है। सोराब साहब, ये थी बड़े पुराने सीनियर पॉलिटिशियन हैं सोराब साहब, मशावरत पहले दिया या ऐलान पहले थी? नहीं, मशावरत पहले होती है। बात ये है कि मैं अभी जवाब सुन लेते हैं सोराब साहब से। मियां साहब, आती हूं आपकी तरफ। जी सोराब साहब, एक दिन पहले मेरे ख्याल में एक फैसला नहीं आया था, मेरे से किसी ने कहा, मैं किसी टीवी चैनल पे था, किसी ने मुझसे पूछा कि आप क्या समझते हैं। मैंने कहा कि भाई हमारे पास एक अक्सरियत है, जो पीपल्स पार्टी और नून लीग के पास अक्सरियत है, अगर उनको सीटें मिल जाती हैं भी कोई फ़र्क नहीं पड़ता है। अब ये है कि अब मुझे पता नहीं है, ज़ाहिर है जो वज़ीर आज़म हैं, जो हुकूमती हैं इदारे या हुकूमत में जो बैठे हैं, उनको ज़्यादा पता होगा। बहरहाल मुकाबला तभी होगा मियाँ साहब जब आप ग्राउंड पे मुकाबला करेंगे। अब इस तरह मतलब ये मिसाल के तौर पर अपनी मर्ज़ी के मंशा के पाकिस्तान के अंदर जितनी पहले भी आप देखें ANP पे पाबंदी, पीपल्स पार्टी पर पाबंदी, दूसरी पार्टियों, इवन आप कितने विक्टिम रहे हैं, मुस्लिम लीग नून, तो उसका नतीजा जो है वो अल्टीमेटली मार साहब भी कह रहे थे, एजाज मार साहब, वो उन पार्टियों को और ज़्यादा मजबूत करने के मुतरादिफ है।
जितना आप किसी को दबाएंगे तो वो ज्यादा देखें, तो अब ये देखिए, मुकाबला मैं जो है आपकी ना, बात को- वो मुकाबला होना चाहिए सियासी मैदान के अंदर। आप लोगों को रिलीफ दें, देखिए अच्छी गवर्नेंस करें। और ये आप ये देखें, जब इमरान खान जब हुकूमत में थे तो धड़ाधड़ आप जितने भी बाई इलेक्शन हो रहे थे, आप नून लीग जीत रही थी वहाँ से। लेकिन ये है कि जब हुकूमत ली उसके बाद फिर आपने देखा कि वो 6-7 सीटों से इमरान खान जीत गया। अब हमें ये शिकायत ज़रूर है, मैं आपको एक सीनियर सियासतदान की हैसियत से, इमरान खान साहब की जो PTI की जो आप कह रहे हैं, मैं आप इसके इंडोर्स करता हूँ। वो कहते हैं कि जो हम कहते हैं वही होगा। भाई हम भी तो इस मुल्क में रहते हैं, जी हम भी तो इस मुल्क में रहते हैं। हमने तो मतलब इस मुल्क से पहले हमारे आबो अजदाद वो सियासत में थे, अब भी हम सियासत में तर्ज सियासत में तब्दीली लानी होगी अगर वो हाँ, तर्ज समझते हैं। ठीक, उसको हम गलत समझते हैं। ठीक मियां साहब, कोई कमेंट फिर? जी देखिए मैं ये कहना चाहता हूं कि डॉक्टर साहब जो कह रहे हैं बिल्कुल मैं उसको कंटिन्यू करते हुए ये कहना चाहता हूं कि पाकिस्तान की हिस्ट्री के अंदर आप देखें, पीपल पार्टी के ऊपर जो बेनजीर शहीद का जो अभी सारी एक तफसील बताई गई, मियां साहब को 2-3 दफा हुकूमत से हटाया गया, तो इस तरह का एहतजाज हमने नहीं कभी किया। हमने अपनी दफाई अदारों के ऊपर हमले नहीं किए। यहाँ पे इनको कोई बर्दाश्त करने का इनमें मादा ही नहीं है। बात मेरी बड़ी सिंपल बात है तो मियां कि साहब ये उस खान वक्त साहब कार्रवाई को होनी थी। अगर- अभी तो यही अगर- कह रहे हैं कि 1 साल पहले ये कार्रवाइयां क्यों नहीं हुई, 1 साल पहले रऊफ हसन साहब गिरफ्तार क्यों नहीं हुए, 1 साल पहले छापे क्यों नहीं लगे सेक्रेटरीट पर। अभी जो ये हुकूमत ग्राउंड पेश कर रही है जिसकी बिना पर कहा जा रहा है कि पार्टी को बैन करना ही इलाज होगा पार्टी का, तो ये 1 साल पहले जब बड़ा मजबूत ग्राउंड मौजूद था 9 मई की सूरत में हुकूमत के पास, तो उस वक्त ये मामला क्यों नहीं सामने आए? अब जब ये फैसला आया सवाल तो उठेंगे मियां देखिए साहब। बात ये है, देखिए बात ये है कि ये जो आप बात कर रही है ना, जो ट्रीटमेंट होती है ना, एकदम ऑपरेशन नहीं शुरू हो जाता। पहले उसको मेडिसिन दी जाती है, इंजेक्शन लगते हैं, अगर फिर फर्क नहीं पड़ता तो फिर ऑपरेशन होता है। ठीक, तो आप कहेंगे 1 साल पहले ऑपरेशन कर देते हम इनका, ऐसे नहीं होता। मसला ये है कि हमने कोशिश की, हमने बार बार इनको कहा कि अगर आप मुल्क के साथ मुखलिस हैं तो आए, आके बैठ के अपनी गलतियों का इतराफ करें और आइंदा अपनी डायरेक्शन ठीक करें और मुल्क। ठीक ठीक मियां साहब, पॉइंट टेकन। प्रोग्राम का वक्त भी ख़त्म हो रहा है। आपका बहुत शुक्रिया, आपने वक्त दिया आज के प्रोग्राम के लिए। सुराब सरकी साहब हमारी बड़ी मेहरबानी। नुसरत वाहिद साहब अभी नाज़रीन मौजूद हुआ हैं। एजाज मार साहब कुछ देर लासन अगर जो कि प्रोग्राम में शरीक हुआ। सभी जी गुफ्तगू वहाँ ॿुधी, पंहिंजे फीडबैक खां ज़रूरु आगाह कजो। फिर सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।